ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। अॼु जॾहिं मां शाम जो ऑफिस मां घर आयुसि, बूट लाहे सोफ़ा ते वेठुसि, चंपल कढी पे पातुम, पेर जीअं ई ज़मीन ते रखियो, ज़मीन जे पेर ते थोरी मिटी लॻी। जीअं ई चंपल पाए मां किचन में घुसियुसि त किचन जो नज़ारो ॾिठो। सुबुह जे बचियल दाल अञा ताईं बर्तन में पई हुई। छाणीअ में अञा ताईं सुबुह वारी चांहि जी पती बि पई हुई ऐं उहे 2 कोप जेके सुबुह जो मां पंहिंजी जोइ सां चांहि पीती हुई, उहे साइड में ईअं ई जूठा पिया हुआ। वरी बेडरूम में घुसियुसि त जोइ जी मुर्क ॾिसी मां ख़ुशि थी वियुसि, पर मां छाकाणि त किचन मां थी आयो हुउसि त मूंखे सम्झी वियुसि त अॼु सुबुह जो कम वारी माई न आई आहे, इहे कम सभु मूंखे करणा आहिनि। चओ साईं राम, हर का शइ गुलज़ार न चवंदो, कुझु पाण चवणो पवंदो।